नौजवान के आगे कंदासी कराची में तुर्क कंपनी अलब्राक के डायरेक्टर जमील शिन उज़ाक ट्रांसपोर्ट वारे सूबाई वसी शर्जीली नामेमर सां मुलाकात कई आहे। उन मौके ते ॻाल्हाईंदे शर्जीली नामेमर चयो कराची में चीनी बसनि खां पोइ यूरोपी मयार जूं बसूं बि ईंदियूं। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वसी शर्जीली नामेमर कंपनी के कराची में यूरोपी मयारी इलेक्ट्रिक बसूं आणण जी आछ करिछी आहे। हुन चयो त कराची हिकु मेट्रोपॉलिटन शहर आहे जंहिंमें बहितरीन कारोबार जा मौक़ा आहिनि। संदसि चवणु हो त सिंध जे ट्रांसपोर्ट खाते पारां शहर में हज़ारे बसूं मोकिलण जो मंसूबो जुड़ियो वियो आहे। हुन चयो त कराची में रेड लाइन, ऑरेंज लाइन, पेपिस बस सर्विस ऐं येलो लाइन सूधो ॿिया मंसूबा शुरू कया वेंदा। ट्रांसपोर्ट वारी सूबाई वसी तुर्क कंपनी जे डायरेक्टर खे धाबे जी फ्री इकोनॉमिक ज़ोन में मैन्युफैक्चरिंग प्लांट लॻाइण जी दावत ॾई छॾी आहे। कराची में तुर्क कंपनी अलब्राक के डायरेक्टर जमील उज़ाक ट्रांसपोर्ट वारे सूबाई वसी शर्जीली नामेमर सां मुलाकात कई आहे। उन मौके ते ॻाल्हाईंदे शर्जीली नामेमर चयो त कराची में चीनी बसनि खां पोइ यूरोपी मयार जूं बसूं बि ईंदियूं। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वसी शर्जीली नामेमर कंपनी खे कराची में यूरोपी मयारी इलेक्ट्रिक बसूं आणण जी आछ करे छॾी आहे। हुन चयो त कराची हिकु मेट्रोपॉलिटन शहर आहे जंहिंमें बहितरीन कारोबार जा मौक़ा आहिनि। संदसि चवणु हो त सिंध जे ट्रांसपोर्ट खाते पारां शहर में हज़ारे बसूं मोकिलण जो मंसूबो जुड़ियो वियो आहे। हुन चयो त कराची में रेड लाइन, ऑरेंज लाइन, पेपिस बस सर्विस ऐं येलो लाइन सूधो ॿिया मंसूबा शुरू कया वेंदा।